जंग ईरान इराक की बंद थी वई, जैमें लखन के तादाद में नौजवान फौजी शहीद थी विया ऐं केतरा जख्मी थी विया। बाकी मानू जेकी पोइ बचा साईं जन हिकिड़ो पैगाम था ॾियनि, आनहाए के रफ्तन कारे हुसैनी करदन, आनहाए के रफ्तन कारे हुसैनी करदन, अम्मा कारे ज़ैनबी बाकीस्ते। साईं फरमाए थो जेके शहीद थी विया उहे त हुसैनी कम करे विया। साईं ॻाल्हि सम्झ में अचे थी? जेके शहीद थी विया उहे हुसैनी कम करे विया। उन्हनि पंहिंजी तहरीक खे पंहिंजी मंज़िल ताईं पंहिंजी जवानी कुर्बानी ॾिनी, लेकिन कारे ज़ैनबी अञा बाक़ी आहे। मुंहिंजा साईं असां तव्हांजो ही प्रोग्राम कारे ज़ैनबी जो तसलसुल आहे ऐं तमामु अहम कमु आहे। कारे ज़ैनबी कारे हुसैनी खां ॾुखियो हुयो। हुसैनी कम एतिरो हो त दीन खे बचाइजे, पर कारे ज़ैनबी हो त दीन भी बचे हुसैन भी बचे। समझ अचे थी ॻाल्हि? सम्झो त दोस्तो इन मजलिस खे तव्हां मामूली न सम्झो। कोशिश कयो दुश्मन के मौक़ो न ॾियो, दुश्मन के मौक़ो न ॾियो। अॼु जो दौर तमामु सख़्तु आहे। मां घणे परे लंबे चौड़े उनवान में न वञा, मुख़्तसर हदीस ॿ हदीसूं तिलावत कंदुसि, तवजो ऐं बाद वारे दोस्तनि खे मां टाइम ॾींदुसि। अल्लामा मजलिसी रहमतुल्लाह अलैह बिहारुल अनवार में बाब मनाक़िब अमीरुल मोमिनीन में ही हदीस लिखनि था। सरकारी दो आलम जन फरमाइनि था त क़यामत जे ॾींहुं जेकी भी माण्हू मैदान मशर में ज़ाहिर थींदा उन्हनि जे गिचीअ में जेको नाम आमाल लिखियल हूंदो, जमो लटकियल हूंदो, उन ते को न को नालो लिखियल हूंदो। साईं नालो लिखियल हूंदो। ऐं नालो जेको आहे छा थींदो तव्हां ॾिठो आहे? किताब जो कंहिं उनवान कंहिं मौज़ूअ जो को हिकिड़ो नालो हूंदो आहे, टाइटल हूंदो आहे। पोइ केतिरा माण्हू त अहिड़ा ॼाणू हूंदा आहिनि जॾहिं बुक स्टोर ते वेंदा त अंदरि किताब पढ़ंदा बि कोन, नालो ॾिसी खणी किताब वठंदा। त बाबा हेड़ो नालो आहे भलो, अदाई किताब चाहे मोतियुनि जी माल। हाँ साईं, मोतियुनि जी माल माना हिन में बहितरीन गुफ़्तगू हूंदी। अदा ही जेको आहे सो हीरनि जी कतार छा हुई, माना बहितरीन शइ हूंदी न। त इमाम नबी साईं फरमाइनि था त क़यामत जे ॾींहुं मोमिन जे गर्दन में जेको नाम आमाल लिखियल हूंदो, लटकियल हूंदो, उन जे मथां लिखियल छा हूंदो, टाइटल छा हूंदो? उन ते लिखियल हूंदो हुब्बु अली इब्न अबी तालिब। या अल्लाह, आइए ॻाल्हि हुब्बु अली इब्न अबी तालिब। बाबा ही जेको मोमिन आहे, ही शख्स आहे जंहिंजो मैदान महशर में वजूद आहे, इन जे नाम आमाल जो उनवान आहे अली जी मोहब्बत। हाँ जे अली जी मोहब्बत जो नालो थो अचे दोस्तो, त इमाम अली अलैहिस्सलाम जी मोहब्बत जेका आहे इन मां दोस्त ने कॾहिं भलो फ़ाइदो वरितो, कॾहिं ग़लति फ़ाइदो वरितो। दोस्तनि खे घुरिजे ग़लति फ़ाइदो न वठनि, इमाम जे मोहब्बत मां पॉज़िटिव फ़ाइदो वठो, हाकारी फ़ाइदो वठो, नाकारी फ़ाइदो न वठो। मिसाल ॾींदो न, अगरि तवजो आहे दोस्तनि असांखे इहो सोचणु घुरिजे त जेको इमाम अली जो मुहिब आहे उनखे केतिरो भलो हुजणु खपंदो आहे। हाँ साईं, असांखे इहो सोचणु खपंदो आहे त जेको इमाम जो मुहिब आहे उनजो किरदारु केतिरो भलो हुजणु खपंदो आहे। सोचणी ॻाल्हि आहे न साईं। हाँ तव्हांखे मां मिसाल ॾींदो हलां हिकिड़ो, ख़ुदा गवाह आहे जेके दोस्त कारा कपिड़ा पाए वेठा आहिनि ऐं सभिनी खे आज़ादारी जे ॾींहंनि में चेलम आज़ादारी ॾाढी आहिनि। इहो मिसाल ॾेई मां बि हदीस पढ़ां थो, पूरी तवजो हुजे। कारा कपिड़ा ही मामूली लिबास न सम्झो मुंहिंजा साईं, क़दुरु कयो, जो न पोइ बहितर थिया त न पायो। ॻाल्हि अथव सिधी, छो तव्हांखे ख़बर आहे यूनिफॉर्म जी ताक़त छा आहे, यूनिफॉर्म जो पावर छा आहे। खुदा न करे मिसाल फॉर एग्जाम्पल हिकिड़ो हिते अचानक को आर्मी या रेंजर जे ड्रेस में सिपाही अची वञे, साईं असां तव्हांजे ज़हन ते छा गुज़रंदो? अलाए हुकूमत मोकिलियो, अलाए मौली तकरीर टेप करणु आयो,
अलाए को ॻाल्हि सम्झ में अचे थी न दोस्तनि खे छाजे करे थी सघे थो केतिरा ई फ़ौजी हुजनि जेके मजलिस में सिविल ड्रेस में वेठा हुजनि पर जॾहिं ड्रेस सां ईंदो त मजमे जो मौलवीअ जो ज़ाकिर जो ज़हन ई चेंज थी वेंदो इहो ड्रेस जो पावर आहे अवां ॾिसो रस्ते तां किथां बि वञो भली 100 सैकड़ो दुश्मन अहल बैत जा घर हुजनि दुश्मनान अहल बैत जा दुकान हुजनि सभु दुश्मन अली हुजनि पर उतां जेकॾहिं हिकिड़ो कारे कपिड़े सां गुज़र थो करे उहे छा सम्झंदा साईं मुंहिंजा केॾो एज़ाज़ आहे केॾो शरफ़ आहे तोणी जो तव्हांजे ख़िलाफ़ बकवास कंदा हुजनि पर ख़ाली कारे लिबास तव्हांखे मोमिन खे ॾिसी चुप थी वेंदा ख़बरदार हुसैनी थो वञे पोइ हुसैनी बि हुजे कारो लिबास बि हुजेसि वुज़ू बि न करे तारत सां बि न रहे नमाज़ बि न पढ़े त इहो कंहिं ते इल्ज़ाम आहे पैगाम आहे तव्हांजे लाइ हाणे ॾिसो ही मर्कज़ आहे इमाम जे तरबियत जो ही मर्कज़ आहे अहल बैत जे मुहिबनि जे तरबियत जे लाइ दुनिया जे माण्हुनि जे तरबियत जे लाइ हिकु शख़्स आहे इमाम अली जे बारगाह में थो अचे गॾिजी सलवात पढ़ो मोहम्मद आले मोहम्मद न दोस्तनि नाराज़ त वेठा आहिनि बसि ॿ 4 मिंट जंहिंजो फर्ज़ंद आहे जंहिंजी उमिरि 12-13 साल अची अर्ज़ु करे थो मौला पुट जवान थियण वारो आहे बालिग थियण वारो आहे इन जे तरबियत जा उसूल ॿुधायो बालिग थींदो निमाज़ वाजिब थींदी ॿिया अहकाम ईंदा न्याणी बालिग थींदी ॿिया अहकाम लाज़िम थींदा पर्दे जा अहकाम ईंदा हराम हलाल जो मसइलो ईंदो अची अर्ज़ु करे थो मौला पुट 13-14 साल उमिरि पई थिएसि 14 साल हाणे इन जे तरबियत जा मूंखे उसूल ॿुधाए सम्झ में अचे थी ॻाल्हि इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था बंदे ख़ुदा पंहिंजे पुट जे तरबियत करण में देरि करे छॾी अथई पंहिंजे पुट जे तरबियत में देरि करे छॾी मौला 13 साल उमिरि अथसि 14 साल उमिरि अञा बालिग ई न थियो आहे इमाम फरमाए थो देरि करे छॾी अथई छा मौला भला जॾहिं 5-7 सालनि जो हुजे हा तॾहिं वठी अचां इमाम फरमाए थो अञा बि देरि अथई मौला भला जंहिंमहिल खीर पीए थो तंहिंमहिल ॻाल्हाए कोन थो का ॻाल्हि सम्झे कोन थो तंहिंमहिल तरबियत कयांसां इमाम फरमाए थो इहा बि देरि अथई खीर पीअण वक़्तु बि देरि अथई मौला जॾहिं माउ जे पेट में हुयो तुंहिंजी माउ वुज़ूअ सां रहिया निमाज़ पढ़िया कुरान मजीद पढ़िया तंहिंमहिल तरबियत थिए सां पेट में इमाम फरमाए थो इहा बि देरि आहे अर्ज़ु करे थो मौला कॾहिं तरबियत कयांसि इमाम फरमाए थो जंहिं ॾींहुं रिश्तो घुरण पियो वञे जंहिं ॾींहुं पुट जे लाइ ज़ाल घुरण पियो वञे इन ॾींहं खां तरबियत शुरू थी थिए सम्झो था इन ॾींहं खां तरबियत शुरू थी थिए छो तेहा जेका तूं घर वारी पंहिंजे पुट जे लाइ वठे थो ख़ाली पंहिंजे पुट जे लाइ घर वारी नथो वठे बल्कि हिकु नस्ल जी माउ बि वठे थो औलाद जी माउ वठे थो जेकॾहिं माउ भली हूंदई त औलाद बि भली थींदई पुट बि भला थींदई न्याणियूं बि भलियूं थींदई जेके असां अहल बैत जा मुरीद थींदा समझो था न दोस्तों तो ये तव्हांजे लाइ पैगाम आहे कोशिश कयो वधीक वक़्त में गुंजाइश न आहे जो तव्हांखे मां अर्ज़ु करे सघां हिकु हदीस ऐं ज़हमत तमामु 2 जुमला पुरसे जा ज़रूरु अर्ज़ु कंदुसि अल्लाह अकबर सरकार जो आलम जी सरकार हदीस अल इबादतु अशरतु अज्ज़ाइन इबादत जा 10 जुज़ आहिनि इबादत जा 10 जुज़ आहिनि सरकार जो फरमाइनि था तिसातुन मिनहा तलब रिज़्क़िल हलाल उन 10 जुज़नि मां 9 जुज़ा इबादत हलाल रिज़्क़ जे तलब करण में आहे सम्झो था 9 जुज़ा इबादत जा इन में आहिनि त रिज़्क़ हलाल तलब कयो इन करे त जे रिज़्क़ हलाल खाईंदो तव्हांजो खून हलाल ठहंदो तव्हांजो गोश्त हलाल रिज़्क़ मां ठहंदो तव्हांजी औलाद भली थींदी जेका सभु जा सभु मुहिबान अहल बैत इन्हीं मतलब ना मौला हुसैन अलैहिस्सलाम आज़ाद करबला जे मैदान में अहले कूफा
कूफा ऐं शाम के खिताब कंदे भी जुमला चया, या अहल कूफा से अहले कूफा व शाम, तव्हां ते मां हुसैन बिन अली जी तबलीग छो नथी असर करे। अला इन्नक बुतूनकुम कद मुलियत मिनल हराम, जो तव्हांजा पेट हराम सां भरजी विया। जॾहिं पेट हराम सां भरजी वञे न साईं, पोइ क़ुरान मजीद असर कोन कंदो। पोइ मजलिस में असांखे हिदायत पेट हराम सां न हुजनि भरियल। हिदायत जी मजलिसूं हर उन इंसान खे कंदियूं जंहिंजे पेट में हलाल रिज़्क़ पियल हुजे। तो दोस्तों, उहे मलाउन जिन जो जिस्म, जिन जो नस्ल, जंहिंजो मुख, जंहिंजो सभु हराम ठहियल हुयो, उन्होंने एतिरियूं तकलीफ़ूं ॾिनियूं आले मुहम्मद के, जो पर्दे गैब में इमाम ज़माना रत जा गोड़ा थी। अल्लाह अकबर। खुदा गवावा, दुनिया ते चवे थी न ते रोने छो था, मजलिसूं छो था कनि। इन्हनि खे इहो सुवाल करणु खपे त ज़िंदा कीअं आहे। जे गौर फिक्र कबो न अज़ीज़ो, करबला जे इन मुश्किल मसाइबनि ते इंसान जो जिगर फाटी पवंदो, इंसान जी दिलि डरी पवंदी त कीअं मौला सजाद बर्दाश्त कयो, कीअं साईं ज़ैनब आलिया बर्दाश्त कयो। एॾा ॾुखिया मसाइब मक़ल जा जुमला आहिनि अज़ादारो, त केतिरी प्यारी हुई साईं सकीना मौला हुसैन के। अल्लाह अकबर, केतरी प्यारी। इहो तो कोई मौला सजाद का पूछे न, इहो तो कोई मौला हुसैन का पूछे न। शाम खां कूफे खां विच ते हिकु मंज़िल आई आहे, तारीख़ जा जुमला आहिनि। ही अज़ादारो उहा मंज़िल है जंहिं ते पाणी कोन्हे। फौजी मलउननि खे इतला ॾिनो वियो त जेका ईंदड़ मंज़िल अथव इन ते पाणी कोन अथव, इंतज़ाम कोन अथव। अल्लाह अकबर। मौला तव्हां रोन क़बूल करे पूरी तवज्जो समझ मिला। फौजी छा था कनि, अॻी मंज़िल खां सवेर उथिया आहिनि। सवेर एतिरो सवेर उथिया ताकि उहा मंज़िल क्रॉस करे असां ॿी मंज़िल ते पहुचूं जिते रहण जो इंतज़ाम थी सघे, जिते पाणी हुजे, जिते खाधो हुजे। ख़ुदा गवाह मक़सद जा जुमला आहिनि। मलउननि उठनि खे, घोड़नि खे एतिरो तेज़ दौड़ायो आहे जो सभ खां घणा सादात जा बचड़ा इन जगह ते किरिया। खुदा करे हो ॾींहुं ज़रूरु अचे जो उन रस्ते सां सवार हो करबला जी राह ॾिसनि त केतिरा बचड़ा सैयदनि जा उठनि था किरिया, फरियादूं कंदा रहिया। कोई पीअण वारो कोन हो, को ॿुधण वारो कोन हुयो। अॼु हुकुम अल आज़ादारनि में जॾहिं उहा मंज़िल तय थी, आख़िरी मंज़िल ते राति जो देर सां ई मलउन पहुता। बसि ॿ जुमला ज़हमत मां हिन जो माहौल ठहियलु हुयो त जिते बि पहुचूं सर जेके नेज़नि ते खणी रस्तनि ते घुमंदा, क्रॉस कंदा, उन्हनि खे लाहे पेतनि में बंदि कंदा, संदूकनि में बंदि करे वेही रहनि, सुम्ही पवंदा। हिकिड़े सिपाहीअ खे चौकीअ जे लाइ बीहारे छॾींदा त तूं पहरो ॾे। मक़सद जा जुमला आहिनि त ही एॾी ॾुखी मंज़िल आई जो उन फ़ौजुनि खे एतिरी ताक़त न रही जो उहे सिर लाहे नेज़नि तां संदूकनि में बंदि कनि। तकड़े मोते सुम्ही पिया। हिकिड़े सिपाही खे जो तूं वेही पहरो ॾे। इंसाफ़ सां ॿुधायो, मर्द फ़ौजी जिन जा पाणी बि पीतल आहिनि, जिन जो सफ़र थियल आहिनि, का तकलीफ़ कोन हुयनि, उहे इन आलम में थकिजी पिया आहिनि जेके वेही नथा सघनि। पाक बीबियुनि जो छा हाल थियो हूंदो, नंढड़नि बचड़नि जो छा हाल थियो हूंदो। उहे जॾहिं उठनि वेलो गाड़ियुनि पुठियुनि तां लथा हूंदा, बीबी ज़ैनब जो कहिड़ो हाल थियो हूंदो। अज़ादारो मक़सद जा जुमला आहिनि। सभु सिपाही सुम्ही पिया, हिकु सिपाही जागे थो पियो। बीबियूं सादात कैदी बि साइड ते सुम्ही पियूं। कुझु लहज़ा न गुज़रिया त सिपाही मलउन चई, मां ॾिठो उन कैदी बीबियुनि में हिकु न्याणी आहे जेका उथी वेठी, उथी वेही रही, पर मूंखे जो जागंदे ॾिठई न वरी सुम्ही पई। कुझु लहज़ा गुज़रिया, हिन बीबीअ खे करार नथो अचे, आराम नथो अचे, वरी उथी वेही रही।
ही जे तो मां ॾिठो वरी बीबी उती वेरिया ज़रूर कोई बीबीअ जो कमु आहे इन बीबीअ जी का हाजत आहे छो न भला मां बि सुम्ही पवां ही जो तो मां अखियूं बुटियूं सुम्ही पियुसि पर अहिड़े अंदाज़ सां त बीबी महसूसु न करे त को मां जाॻां थो कुझु टाइम न गुज़रियो टियों दफ़ो हीअ बीबी उथी उन थकल बीबियुनि मां लुटियल बीबियुनि जे विच मां उन तरफ़ वधी जिते सैयदनि जे सिरनि जा नेज़ा हुया उहो सर जेको मौला हुसैन जो सर हुयो जंहिं नेज़े ते हुयो हीअ बीबी उन नेज़े जे तरफ़ क़रीब अचण लॻी जैसे मौला हुसैन जो सर अज़ादार मालूम जो मां ॾिठो बीबी आई मौला हुसैन जे सर जे भरिसां हेठों बीही झोली फैलाए दामन फैलाए चती बाबा नेज़े ते थकजी पिया हूंदे अचु सकीना जी झोली आचला बाबा सकीना मिट्टीअ ते सुम्हंदी रहे थी बाबा सकीना जो फ़िक्र न कर अचु सकीना जो सीनू हाज़िर आहे अजु तक मुझे सीनी ते आराम कर अजर कुमल अल्लाह अज़ादार इमाम सिपाही चए तो मां ॾिठो खुदा गवाह त छा जो न नेज़े हेठि झुकण शुरू कयो नेज़ो हेठि अचण शुरू थियो एतिरो क़रीब आयो जो मौला हुसैन जो सर मुबारक साईं सकीना जे चेहरे जे साम्हूं आयो साईं चुमी ॾेई फरमाए थी अस्सलामु अलैका या बता बाबा तो ते सकीना जो सलाम उनजुर इला रूसिल मकशूफा बाबा सकीना जो गाड़े सिर रे ते बाबा सकीना जो जिगर सड़ी काट थी बाबा जी दिस सकीना तो खां पोइ किया मीटिंग ते सुने थी या अबता अखबिरनी मन अखज़बक बिदिमा बाबा ॿुधाए तुझे चेहरे के खून साराकीन कहीं कयो आहे मन कतल वरीदक बाबा तुझे गर्दन ते खंजर कहीं हलायो आहे बाबा ॿुधाए सकीना तो खां पोइ लुटजी वई आहे